थींदी आहे पूॼा तुंहिंजी, कहिड़ी ॻायूं महिमा तुंहिंजी, कहिड़ी ॻायूं महिमा तुंहिंजी, साईं साईं कृपा तुंहिंजी। सभु ॼाणी थो छा चवंदासीं, प्रभु तोखां छा घुरंदासीं। सभु ॼाणी थो छा चवंदासीं, प्रभु तोखां छा घुरंदासीं। दिल में ध्यायूं सूरत तुंहिंजी, दिल में ध्यायूं सूरत तुंहिंजी, कहिड़ी ॻायूं महिमा तुंहिंजी, साईं साईं कृपा तुंहिंजी। महिरबानी साईं। वाह साईं वाह, वाह वाह वाह, क्या बात है साईं। वैसे भी तव्हां जेको साउंड वठी आया आहियो ऐं वरी उन जो इको था ॾियो त असांखे अञा माना हिलाए था छॾो। बेशक बेशक, थैंक यू। इको जो पंहिंजो कमाल आहे साईं। तव्हांजा संत कंवरराम साहिब सॼे सिंधियुनि जी सुञाण आहे, सॼे वाह, सिंधियुनि जो जी, राज जी। आहे। जी, साईं जी जी। महिमा वाकई जेतिरी ॻायूं थोरी आहे, थोरी आहे सॼी साईं, थोरी आहे बिल्कुलु। जेतिरी ॻायूं थोरी आहे। मां बि काफ़ी मुल्क घुमियो आहियां, जिते वञूं था साईं जो ई नालो आहे, बसि असांजी सुञाण जय हो। साईं जे थिए थी पई। ऐं सची असां त पाण सची वरी ॻाल्हि आहे। दरबार मीरपुर हिकु आहे, त असांखे त इन जो वधीक फ़ख़ुरु आहे। असां त ॾेवी साहिब जा फ़ख़ुरु आहे दर्शन साईं। असां सिंधी समाज जे अंदरि ॾिसो न, असांजा कुल देवता जेके आहिनि उहे आहिनि झूलेलाल साईं, झूलेलाल साईं। ऐं असांजा सिंधी समाज जा अमर शहीद भगत साईं कंवरराम साहिब रूहानी संत, सिंधी जेकी क़ौम जी नींव रखियलु आहे हिन ॿिन्ही संतनि ते, ॿिन्ही भॻवाननि ते रखियलु आहे, साईं झूलेलाल देवता ते ऐं उनखां पोइ साईं कंवरराम साईं साहिब ते। कंवरराम साहिब ते। बेशक त असां भागनि वारा आहियूं, असां अहिड़े संतनि जा सपूत आहियूं, संतान आहियूं। बसि मां एतिरो ई चवंदुसि। जी पंजवानी साहब, अजीत भाई कुझु ॻाल्हाइनि नथा, अॼु छा ॻाल्हि आहे अजीत भाई? बिल्कुलु ॻाल्हाईंदासीं। दादा जो आवाज़ नथो अचे मूंखे, हाणे दादा जो ॻाल्हायो आवाज़ न आयो, तव्हांजो अचे पियो, दादा जो आवाज़ नथो अचे। पंजवानी साहब ॾिसो था माइक म्यूट कयो तो पंजवानी मुंहिंजो आवाज़ अचे थो? मुंहिंजो तव्हां ॾे अचे थो भला? खाली सरल भाई जो मुंहिंजो अचे आवाज़ थो तव्हां मूंखे, ते पहुचे थो? ख़ाली सरल जो तव्हांखे वरी दुबारा अचिणो पवंदो लॻे थो। अजीत भाई हिकिड़ो कमु कयो न, तव्हां वटि वायर वारा इयरफोन्स आहिनि? वायर वारा तव्हां ब्लूटूथ पातो आहे न? हा हा हा, त वायर वारा इयरफोन लॉग आउट थी करे पोइ वायर वारा ठीकु इयरफोन आहे। पाए अचो, त ब्लूटूथ वारे में तकलीफ़ थींदी अथव कॾहिं कॾहिं। हा, अचो अचो। हा साईं निरंजन भाई। सर असां तव्हांखे हिकिड़ी ॿी रिक्वेस्ट कंदासीं, जेको हींअर जी। हिकिड़ो भॼन तव्हां रिलीज़ कयो आहे कंवरधाम ते, साईं कंवरराम वाह, साहिब जन जो, जय उहो हो, बि असांखे जय हो। ॿुधायो त संगत खे बि ख़बर पए। हा, वाह 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 साईं, वाह साईं। ॾाढो आनंद अची वेंदो साईं। ही त साईं माना तमामु सुहिणे भॼन जी तव्हां फरमाइश कई आहे, ऐं ज़रूरु ॻाईंदुसि मां, छो जे साईं कंवरराम साहिब जो आशीर्वाद ऐं ज़रूरु ॻायां साईं, पेश कयां थो। अचो थोरो हिकिड़ो अंतरो मां पेश कयां थो, ऐं माइनस ट्रैक जो आवाज़ तव्हांखे ठीकु थो अचे न निरंजन भाई? जी जी बिल्कुलु, क्या बात। हिन भॼन खे लिखियो आहे साईं कवि मास्टर रांझन, असांजा जेके लेट कवि आहिनि, माना लेट श्री मास्टर रांझन साहब अॼु हिन दुनिया में असां सां गॾु त न आहिनि। काफ़ी गीत आहिनि साईं। हा, असां सां गॾु दुनिया में त न आहिनि, पर दिलुनि में आहिनि अॼु बि, ऐं अहिड़ा सुहिणा सुहिणा गीत कलाम उन्हनि लिखिया आहिनि। अलाए जे छा में राज़ी आहे आई महिरबानी साईं, त अहिड़े सुहिणे कवि जो लिखियलु हिकिड़ो ई साईं कंवरराम साहिब जो गीत भॼन उन्हनि लिखियो, ऐं हू भॼन ॻाइण जो मूंखे मौक़ो मिलियो ऐं उनखे कंपोज़ करण जो मूंखे मौक़ो मिलियो। अॼु मां पेश कयां थो सिंधी सूफ़ी चैनल ते। अचो सभई ॿुधूं था। वाह वाह।
ट्रैक जी आवाज़ अचे पई तव्हांखे निरंजन भाई? क्या बात। हाँ ओके ओके। कंवर राम तू जिया जा जियारा, कंवर राम तू जिया जा जियारा, पगड़िया वारा सच्चा संत प्रभु जा प्यारा, ओ पीली पगड़िया वारा सच्चा संत प्रभु जा प्यारा। कंवर राम तू जिया जा जियारा, कंवर राम तू जिया जा जियारा। तुहिंजी सुहिणी सूरत न्यारी, तुहिंजे नाव तहर को बलिहारी बलिहारी। तुहिंजी सुहिणी सूरत न्यारी, तुहिंजे नाव तहर को बलिहारी। ओ कातू कुंडलिन वारा, कंवर राम तू जिया जा जियारा, कंवर राम तू जिया जा जियारा। मेहरबानी वाह, साईं, मेहरबानी। क्या बात है, क्या बात है साईं। थैंक यू सर, थैंक यू। साथ सुनो, साथ अल्लाह वो तव्हांजो मज़ो अची वियो। वाह साईं वाह, बिल्कुल। थैंक यू अजीत भाई। साईं 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 जी। तव्हांखे सर अॼु रुचिका बि ॿुधे पई, रुचिका जो मैसेज बि आयो आहे। प्यारी, क्या बात है। रुचिका भी ॾाढी सुहिणी गायिका आहे। जयपुर तमामु